सां रिपोर्टर नजीब अहमद ख़ास केली। पाकिस्तान फिशर फोक फार्म तरफ़ां इब्राहिम हैदरी में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾी तादाद में माहीगीर औरतुनि ऐं मर्दनि जी शिरकत कई। एहतजाजी रैली मोटाणी जेटी इब्राहिम हैदरी खां शुरू थी कराची इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जे पावर प्लांट वटि ख़त्म थी। उन करे रैली खे ख़िताब कंदे फातिमा मजीद सीनियर वाइस चेयरपर्सन पाकिस्तान फिशर फोक फार्म चयो त अॼु दुनिया जा नुमाइंदा आज़रबाईजान जे शहर बाको में COP29 मौसमियाती तब्दीलियुनि जी सरबराही इजलास में आलमी अॻुवाणनि ते ज़ोर भरियो आहे त हू नई मौसमियाती माहौलियाती हदफ़ ऐं मदनी तवानाई खां ॿाहिरि हिकदमि अॻिते वधी ऐं मदनी तवानाई खे ॿाहिरि हिकु क़दम अॻिते वधी को हल पेश कनि। फ़रहाम हिन कॉन्फ्रेंस में फिशर फोक खां अलावा हज़ारे माण्हुनि जा मुख़्तलिफ़ पुरइज्तिमाई एक्शन थिया आहिनि, जंहिंमें मुतालबा कया विया आहिनि मौसमियाती मालियाती हदफ़ हासिल करण हिकु नई मादी करण जी ज़रूरत आहे, जेको तरक़ी पज़ीर मुल्कनि खे मुख़्तलिफ़ क़दमनि जे ज़रिए खरबें डॉलर फंडिंग करे त जीअं इहे मुल्क तवानाई जे निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ कमु कनि। असांजो मुतालबो आहे त घटि में घटि $5 ट्रिलियन मौसमियाती तब्दीली जी बहितरी जे लाइ रखिया वञनि। उन मौक़े ते फिशर फोक फार्म जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी अयूब शाह चयो त असांखे फॉसिल फ्यूल वारी आलूदगी फैलाइण वारी तवानाई जी प्रोजेक्ट्स खे ख़तमु करणो पवंदो ऐं उनखे ॾिनल सब्सिडी ख़तमु करणु घुरिजे ऐं अस्करियत पसंदी वारनि फंडनि खे ख़तमु करे अमीरनि ते टैक्स लागू करे बैन अल क़ौमी सतह ते माहौलियाती गदिलाइण ख़तमु करण लाइ खरबें डॉलर जमा करण जी ज़रूरत आहे।